दुनिया में अचनि था त पहिरों दीदार महबूब जो। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो सहाबी जंहिंजे लाइ तमामु घणियूं अहादीस हबीब इरशाद फरमायूं। मां जेकॾहिं अॼु तव्हांखे उहे हदीसूं ॿुधाइणु घुरां त शायदि कई कलाक लॻी वञनि। किताबनि जा किताब उलमाए अहले सुन्नत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जे मनाक़िब में लिखिया, सवनि जी तादाद में किताब लिखियल आहिनि जेके हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जे मनाक़िब व फ़ज़ाइल में मौजूदु आहिनि। उहो अली करमल्लाहु वजहुल करीम जंहिंजे लाइ महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम हिकिड़े ॾिहाड़े ते चादर मुबारक जेका महबूब खे ओढ़ियल आहे पाण करीमनि पायूं वेठा आहिनि, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उहा पाती हबीब वेठा हुआ त हज़रत हसन रदी अल्लाह तआला अन्हु आया। पाण करीमनि उनखे पंहिंजी चादर ततहीर में दाख़िल फ़रमायूं। कुझु देरि खां पोइ इमाम हुसैन आया ऐं पाण अची करे महबूब जी उन चादर में दाख़िल थी विया। वरी सैयदा तय्यबा ताहिरा ख़ातून जन्नत तशरीफ़ वठी आयूं। महबूब उन्हनि खे पंहिंजी चादर में दाख़िल फ़रमायो ऐं उनखां पोइ शाह मर्दां शेर यज़दां कुव्वत परवरदिगार लाफ़ता इल्ला अली ला सैफ़ इल्ला ज़ुल्फ़कार अली शेर ख़ुदा तशरीफ़ वठी आया। महबूब उनखे पंहिंजी चादर ततहीर में दाख़िल फ़रमाए। हबीब फ़रमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, ऐं मुंहिंजा अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत आहिनि। ऐं महबूब हिन आयत खे बि तिलावत फ़रमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। अल्लाह इरादो फ़रमायो आहे ऐं रब जो इरादो कॾहिं बि नाकाम न वेंदो आहे। अल्लाह इरादो फ़रमायो आहे त हबीब जे अहल बैत खां हर पलीतीअ खे दूर फ़रमाए छॾियो। अल्लाह साईं हज़रत अली जो इहो मक़ाम फ़रमायो त अहल बैत जो जेको ख़ानदान आहे उन अहल बैत में निशांबर आहे त सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम निशांबर आहे। कहिड़ो अली? उहो हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जंहिंजो मक़ाम ही आहे। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज़रत अली जे लाइ पाण छा था इरशाद फ़रमाइनि? महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फ़रमायो आहे त जन्नत में हिक तरफ़ ते मुंहिंजो महल हूंदो, वफ़ी तरफ़िन ऐं ॿिए तरफ़ में क़स्र इब्राहीम ख़लीलिल्लाह, अल्लाह जे ख़लील इब्राहीम जो महल हूंदो। सुभान अल्लाह, केॾो सुहिणो मंज़र आहे। हिक पासे महबूब जो महल आहे, ॿिए पासे इब्राहीम ख़लीलुल्लाह जो महल आहे। हबीब फ़रमाए थो इन्ही ॿिन्ही महलनि जे विच ते मुंहिंजे सुहिणे अली शेर ख़ुदा जो महल हूंदो। हिक पासे इब्राहीम ख़लीलुल्लाह जो महल, ॿिए पासे हबीब जो महल, विच ते हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जो महल। असांखे अहले सुन्नत व जमात जे उलमाए किराम इहे अहादीस तय्यबा ॿुधायूं। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो सहाबी सुहिणो अली शेर ख़ुदा पाण फ़रमाइनि था जंगे ख़ैबर केरु नथो सुञाणे। जंगे ख़ैबर जेका हज़रत अली शेर ख़ुदा जी बहादुरी, दिलेरी, नामूस, इज़्ज़त, मक़ाम जो हिकिड़ो मंज़र आहे। तारीख़ में किताब लिखबा रहिबा। जॾहिं बि तारीख़ में ख़ैबर जो नालो वरितो वेंदो त अली शेर ख़ुदा जो नालो उन सां गॾोगॾु ज़रूरु ज़िक्र थींदो। जेकॾहिं पाणी जो ज़िक्र थींदो आहे त पुसणु यादि ईंदो आहे। जिथे बाहि जो ज़िक्र थींदो आहे उते तपश यादि ईंदी आहे। जेकॾहिं इंसानु कंहिं वण जो नालो वठे त छांव यादि ईंदी आहे। अहिड़ी तरह कसम आहे ख़ुदा जो, जेकॾहिं तव्हां ख़ैबर जो ज़िक्र कंदव त अली शेर ख़ुदा ज़रूरु यादि ईंदो। अली शेर ख़ुदा पाण हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ख़ैबर वारी लड़ाई में मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ख़ैबर जो क़िलो फ़तह नथो थिए। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ख़ैबर जे क़िले जे लाइ महबूब छा इरशाद फ़रमायो? राति जो टाइम आहे, हदीस ॿुधो, पंहिंजे ईमाननि खे ताज़ो कयो। ख़ैबर छा थी चवे? हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फ़रमायो लउअतियन्न रायत गदन रजुलन युहिब्बुल्लाह व रसूलहु औ युहिब्बुहुल्लाहु व रसूलुहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब अकरम इरशाद फ़रमायो सुभाणे ई मां झंडो उन माण्हूअ खे ॾींदुसि जेको माण्हू अल्लाह ऐं उन जे रसूल सां मुहबत कंदो आहे ऐं अल्लाह ऐं उन जो रसूल बि उन सां मुहबत कंदो आहे। सीरत जा किताब खोलियो,
उन्हनि में लफ़्ज़ मौजूदु आहे यदूकून अल-लैल, सॼी राति सहाबी इंतज़ारु कंदा रहिया त ख़बर पवे त सुबुह झंडो कंहिंखे मिलंदो। सुबुह जो टाइम थियो, मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ऐन अली, अली काथे आहे? फ़क़ील लहू या रसूल अल्लाह फ़इन्नहु अरमद, या रसूल अल्लाह संदुन अखियूं सफ़र जे करे, गर्मियुनि जे करे, ख़ैबर जी लड़ाई गर्मियुनि जे वक़्त में लॻी आहे। या रसूल अल्लाह संदुसि अखियूं उथी पयूं हल। महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो फ़दऊहु, सॾे अचोसि। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम आया, मुंहिंजे महबूब पंहिंजो लुआबे दहन कढियो, कढी करे अली शेर ख़ुदा जे अखियुनि ते घुमायूं। सोणो अली थो इरशाद फरमाए मूंखे कसम आहे अल्लाह जो, ॼण त मुंहिंजूं अखियूं कॾहिं उथियूं ई कोन हूं। ऐं मुंहिंजे महबूब हिकिड़ी दुआ फरमायो अल्लाहुम्मा अज़हिब अन्हुल हर्र वल बर्द, औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अली खे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी दुआ थींदी वई ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो शेर महबूब खां उहो झंडो मुबारक जेको हबीब ॾिनो। ऐं हीअ बि रिवायत मौजूदु आहे, हबीब फरमाए थो मन यख़ुज़ुहा बिहक़्क़िहा, हिन झंडे जो हक़ अॼु अदा केरु कंदो? अली खे उहो झंडो ॾिनो वियो। ख़ुदा पाक जो कसम आहे, अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि इरशाद था फरमाइनि उहो ख़ैबर वारो दरवाज़ो जंहिंखे 40 उठ या घोड़ा छिकींदा हुआ, हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम उनखे थुॾो ईअं हयो, थुॾे लॻण खां पोइ हवा में उहो ईअं पियो लुॾे, जीअं ईअं पियो घुमे जीअं हवा में कपह उॾामंदी आहे, ईअं दरवाज़ो परे वञी पियो। हज़रत अली शेर ख़ुदा रदी अल्लाह ताला अनो ख़ैबर खे फ़तह फरमायो। शाह मर्दां शेर यज़दां कुव्वते परवरदिगार, ला फ़ता इल्ला अलीला सैफ़ इल्ला ज़ुल्फ़कार।